वेलकम बैक नाज़रीन। अहम खबर मासा शेयर कर रहे हैं। सिक्योरिटी फोर्सेस पेशावर जे इलाके हसन खेल में गुझे इतलाते ऑपरेशन दहशत गर्दन जो अगवान अयाज उर्फ मोहम्मद अहमदी उर्फ कोची मारिजी विया आहिनि। फोर्सेस जे ऑपरेशन में 2 दहशतगर्द ज़ख़्मी भी थिया। ISPR पारां ॼाणायो आहे दहशतगर्दनि वटां हथियार धमाकेदार मादो हथ कयो वियो। फोर्सेस दहशतगर्दनि जे थाकनि जो असराइती अंदाज में पतो लगायो। ISPR पारां इहो ॼाणायो वियो आहे। अहम ख़बर खां वाके आगाह कई पिया। सिक्योरिटी फोर्सेस पेशावर जे इलाके हसन खेल में गुझे इतला ते ऑपरेशन कयो आहे। दहशतगर्दनि जो अगवान अयाज उर्फ मोहम्मद अहमदी उर्फ कोची मारिजी विया आहिनि। ISPR पारां ॼाणायो वियो आहे त फोर्सेस जे ऑपरेशन में 2 दहशतगर्द ज़ख़्मी भी थिया। दहशतगर्दनि वटां हथियार धमाकेदार मादो हथ कयो वियो आहे। फोर्सेस दहशतगर्दनि जे थाकनि जो असराइती अंदाज में पतो लगायो। सिक्योरिटी फोर्सेस पेशावर जे इलाके हसन खेल में गुझे इतलाती ऑपरेशन दहशतगर्दन जो अगवान अयाज उर्फ मोहम्मद अहमदी उर्फ कोची मारिजी विया आहिनि। ISPR मूजिब फोर्सेस जे ऑपरेशन में 2 दहशतगर्द ज़ख़्मी भी थिया। दहशतगर्दन वटां हथियार ऐं धमाकेदार मादो बरामद कियो वियो।